घोटकी मां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो 58 योम तासीस मीरपुर माथेलो जे घंटा घर चौक ते जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो, जिते पीपल्स पार्टी ज़िले घोटकी जे सदर मीर बाबर अली ख़ान लुंड जी अॻवाणी में शानदार जलसे जो एहतमाम कयो वियो। जलसे में ज़िले ऐं तालुका सतह जा उहिदेदार, लेडीज़ विंग, कल्चर विंग, माइनॉरिटी विंग समेत पार्टी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त जलसे गाह खे पार्टी परचमनि, बैनरनि ऐं लाइटुनि सां सिंगारियो वियो हो। जलसे में पाकिस्तान पीपल्स पार्टी सखर डिवीज़न जे सदर ऐं सूबाई वज़ीर ॾियाम इकरामुल्लाह ख़ान धारेजो, पीपल्स पार्टी ज़िले घोटकी जे सदर मीर बाबर अली ख़ान लुंड, म्यूनिसिपल कमेटी घोटकी जे चेयरमैन ॾियाम आसिफ रज़ाक ख़ान धारेजो, ज़िले जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो, मीर हमज़ा ख़ान संदरानी ऐं ॿियनि अॻवाननि ख़सूसी शिरकत कई। जलसे खे ख़िताब कंदे सूबाई वज़ीर ॾियाम इकरामुल्लाह ख़ान धारेजो चयो त पीपल्स पार्टी हर दौर में मज़दूरनि, हारियुनि, नौजवाननि ऐं पिसियल तबिके जी हक़नि लाइ जदोजहद कई आहे। हिन चयो त अवामी ख़िदमत पार्टी जो असुल नज़रियो ऐं इन जी ताक़त आहे। इन मौक़े ते जलसे खे ज़िले घोटकी जे सदर मीर बाबर अली ख़ान लुंड ख़िताब कंदे चयो त पीपल्स पार्टी जो योम तासीस सिर्फ़ जश्न न पर उन अज़ीम जदोजहद जी यादि आहे जंहिं मुल्क जी सियासत के नओं रुख ॾिनो। हिन चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद अवाम जी बुनियादी हक़नि, जमहूरियत जी बालादस्ती ऐं समाजी इंसाफ़ लाइ तारीख़ी क़ुर्बानियूं ॾिनियूं, जेके असां लाइ मशले राह आहिनि। तक़रीब जे आख़िर में योम तासीस जो केक कटियो वियो, जॾहिं त शिरकत कंदड़नि चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो वीडियो लिंक ज़रिए लाइव ख़िताब पिणु ॿुधो, जंहिं सां कारकुननि जो जोश वधीक वधी वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।